ठुल मावा खे ख़बर ॾींदा हलूं। फैज़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे डिवीज़नल शिकारपुर जे सदर सरवान लाशारी ऐं ज़िला नायब सदर मुमताज़ अली बुर्डो जी अॻुवाणीअ में ठुल जे SDO वाबडा महमद असद बोज़दार सां वफ़्द जी सूरत में मुलाक़ात करे बिजलीअ जे बिल में लॻल डिडक्शन ऐं नाजाइज़ वधीक यूनिट मोकिलण जी शिकायत कई। सरवान लाशारी मुमताज़ अली बुर्डो ॿुधायो त 2 महीननि खां ट्रांसफार्मर सड़ियल आहे, जॾहिं त LT जूं तारा बि कटियूं वयूं आहिनि। पोइ बि मीटर सुप्रीडेंट ॼाणी वाणी वधीक यूनिट ऐं डिडक्शन हणी असां शहरनि सां नाइंसाफ़ियूं करे ॻरा बिल मोकिले थो। उन मौक़े ते मुमताज़ अली बुर्डो, बाबू सूमरो ऐं सहाफ़ी फैज़ सूमरो बि अहिड़े वाबडा अमले जी नाजाइज़ुनि ख़िलाफ़ शिकायतूं कयूं, जंहिं ते SDO वाबडा ठुल महमद असद बोज़दार ऐं LS असद अहमद उजड़ वफ़्द खे यकीन ॾियारायो त कंहिं बि सार्फ़िन सां नाजाइज़ी करणु न ॾींदासीं। असां अवाम खे रिलीफ ॾियणु चाहियूं था। अवाम खे घुर्जे त हू पंहिंजे घरनि ऐं दुकाननि में बिजलीअ जा मीटर हणाइनि। हुन जो त बिजली चोरनि मथां क़ानूनी कार्रवाई जो सिलसिलो जारी आहे। सवें गैर क़ानूनी कनेक्शनियूं काटे बिजली चोरनि मथां कार्रवाइयूं कयूं वयूं आहिनि। उन्हनि चयो त सार्फ़िन पंहिंजे बिजलीअ जूं रहतूं जमा कराए, ॿी सूरत में उन्हनि ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खंयो वेंदो। उन्हनि चयो त शहर खां वधीक ॿाहिराड़नि जा इलाइक़ा डिफ़ाल्टर आहिनि। रिकवरीअ लाइ डिफ़ाल्टर ॻोठनि जी बिजली काटा कई वई आहे। उन्हनि चयो त रिकवरीअ जे हिसाब सां बिजलीअ जी लोड शेडिंग कई वञे थी। कंहिं बि सार्फ़िन खे वाबडा जे अमले मां शिकायत आहे त हू ऑफ़िस जी मुलाक़ात करे। अवाम जी ख़िदमत लाइ हाज़िर आहियां। उन मौक़े ते वाबडा यूनियन ठुल जो चेयरमैन ग़ुलाम हैदर महर, मीटर रीडर अहसान अली सरकी ऐं बशीर अहमद सरकी गॾु हुआ।